ब्रियासिटी ॻोठ जलबाणी में पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान हाजी ज़ुल्फ़िकार जलबाणी डॉक्टर नूर अहमद जलबाणी जी रिहाइशगाह ते यूसी दरिया ख़ान जलबाणी जी पीपी कारकुननि ऐं मुअज़्ज़िज़ीन जो अहम इजलास कोठायो वियो। इजलास में मुख़्तलिफ़ ॻोठनि जे मुअज़्ज़िज़ीन ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते पीपी अॻवान हाजी ज़ुल्फ़िकार जलबाणी ख़िताब कंदे चयो त 18 तारीख़ ते पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो जी ज़िले नौशर फ़िरोज़ में आमद जे मौक़े ते यूसी दरिया ख़ान जलबाणी मां हज़ारे कारकुन ऐं बिलावल भुट्टो जा परस्तार संदसि भरपूर इस्तक़बाल कंदा ऐं PS 33 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नौजवान उम्मीदवार सैयद हसन अली शाह इन 205 ते सैयद इब्रार अली शाह खे 8 फ़रवरी ते तीर ते ठप हणी वॾी अक्सर सां कामयाब कंदासीं। हुन वधीक चयो त मुख़ालिफ़ उम्मीदवार हिन वक़्त ई पंहिंजी यक़ीनी शिकस्त ॾिसी बौखलाहट जो शिकार थी विया आहिनि, छो त उन्हनि वटि अवाम जी ख़िदमत करण जो को बि प्रोग्राम न आहे। पीपल्स पार्टी हमेशह ग़रीब मिस्किन ऐं पौरतुनि जी भरपूर ख़िदमत कई आहे ऐं इलाइक़े जे रोडनि रस्तनि समेत मुख़्तलिफ़ तरक़ियाती कम कराया आहिनि। इजलास के मुख़्तलिफ़ ॻोठनि मां आयल मुअज़्ज़िज़ीन पिणु ख़िताब कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।